त हिकिड़ा महात्मा नदी के किनारे ते सत्संग कंदा हा। उन जमाने में राजाउनि जो राज हूंदो। हिकिड़े राजा खे ॾही खाइण जी आदत, ॾही ताज़ी खाइजे, सुठी आहे, ज़रूरु खाइजे, पर अति सर्वत्र वर्जिएत। अति हर शइ जी ख़राब ही थींदी आहे, यादि रखिजो। अति पोइ चाहे खीर बि पीअंदो, अति पीअंदो, तव्हांजी पाचन शक्ति अधु किले जी ऐं तव्हां 4 किलो खीर पीओ त पोइ ॾिसो अति सार थी वेंदो, हा न, बीमारियूं थी वेंदियूं। त हुन राजा खे एॾी ॾही वणंदी, ॾुध जा लोटा भरे पिए, ॾही खाए। राणी मना करे, मंत्री मना कनि, पोइ मञे ई कोन, चवणी न मञे, चुप कयो। चवंदो वञे, घणो खणी ईंदो आहे ग्वालो खीर? चई सेर खणी ईंदो आहे, सुभाणे खां 1.5 सेर। चओ हरे राम। आख़िर राणीअ खे कंहिं ॿुधायो त नदीअ जे किनारे भॻवान जो विस्थान आहे, उते बुज़ुर्ग महात्मा आहिनि, ॾाढा समझदार आहिनि, ॾाढा बुद्धिमान आहिनि। उन्हनि खे चओ त मतां उन्हनि जे द्वारा राजा जो दुख दूर थिए। त राणीअ राजा खे चयो त महाराज ॿियो कुझु त चवणो मञो कोन था, हिकु कमु कयो, अॼु नदीअ जे किनारे जेके महात्मा सत्संग कंदा आहिनि उन्हनि जो सत्संग ॿुधी अचो। राजा चई हा इहा सुठी ॻाल्हि आहे, मां मञा, ख़बरदार लेकिन ॾहीअ जे बारे चयो अथई, ॾही खाइण बंदि न कंदुमि। ही ठीकु आहे, सत्संग ते त वञो। ऐं राणी वञी करे संतनि खे वेनती करे आई, बाबा कृपा कयो, हे राजा जेके आहिनि असांजा पति ॾही ॾाढी खाईंदा आहिनि, एॾी ॾही खाईंदा आहिनि कि असांखे ख़तरो थो लॻे, तव्हां कृपा करे उन्हनि खां ॾही छॾायो। संतनि चयो पुट घबराए न, प्रभु कृपा कंदा। राजा विया सत्संग में, थोड़ी देरि थी वई, राजा खे ध्यानु ॾिजो, फिल्म में देरि थी वञे त अखरी वेंदो आहे न, स्टोरी सम्झ में ई न ईंदी आहे। अरे यार त अध में हली वियासीं, अलाए छा थियो, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजी माए, कंहिंजो क़तल कयो, कंहिं छा कयो, पतो ई न पवंदो आहे, अखरी वेंदो आहे ॾाढो। अधु घंटो सलीमा निकिरी वञे त सत्संग में सभु हले, सत्संग में काई ॻाल्हि न आहे। पोइ छा आहे, एक घड़ी आधी घड़ी, आख़िरी मिली वञे 5 मिंट, अध में हली बि हलो, कोई बुराई न आहे, सभु बढ़िया आहे, आज़ाद। हरे राम। राजा विया, ऐं आख़िरीअ में जंहिं महिल विश्राम पियो थिए त ॻाल्हि निकिती। हाणे महात्मा छा था चवनि, ध्यानु ॾिजो, चवनि था ॾही ॾाढी बढ़िया थींदी आहे, ॾुध ॾाढो बढ़िया थींदो आहे, ॾही खाइण में भैया ॾाढा फ़ाइदा अथव। संगत पुछो साईं कहिड़ा फ़ाइदा आहिनि? चई साईं जेके ॾही खाईंदा, वाह 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 वाह, छा चइजे, सभिनि खां वॾो फ़ाइदो आहे त उहे ॿुढा ई न थींदा। ॿियो फ़ाइदो इहो आहे कि उन्हनि खे कुतो बि जेको आहे उहो चकु न पाईंदो, डुकाईंदो न, उन्हनि जा कॾहिं वार अछा न थींदा, ऐं उहे हमेशह सुखी रहंदा, झंझट में न फासंदा। ये 4 फ़ाइदा थींदा। ऐं कथा खे समय थियो, जे 10 बजे हाणे ॻाल्हि अधूरी बि हूंदी आहे, काई कथा बि आहे त मन खे मारे तव्हांखे छुटी ॾींदा आहियूं न असां, हलो अॻिले गुरुवार ते, हा न भाई, विहारींदा त न आहियूं कि असांजे मन में हिकु भॼन रहिजी वियो, हिकु कथा रहिजी वई, अधु घंटो वियो, ऐं वरी विहारींदासीं त अॻिले गुरुवार ते ईंदव तव्हां। हरे राम। संतन भी विश्राम ॾिनो कथा खे। राजा जो गदगद थी विया, चई राणीअ बढ़िया महात्मा वटि मोकिलियो अथई, ये सॼो राजमहल मना थो करे, बाबा जी चवनि था ॾही खाओ, एॾा फ़ाइदा ॿुधायूं, कमाल थी वियो। वॾी बेटा रखी, मिठाई जो थाल रखी, पाखर पातई, चई बाबा ॾाढा वॾा महात्मा आहियो, मां वरी ईंदुमि कथा ते तव्हांजे। चओ हरे राम। वापसि आयो, राणीअ खे चई ग्वालो घणो खीर खणी ईंदो आहे? चई 1.5 सेर। चई सुभाणे खां 2 सेर। चई छो, छाजे करे, छा थियो? चई अरे महात्माउनि ॾहीअ जी महिमा ॿुधाई आहे। ॾहीअ जी महिमा? अंदर ई अंदर वीचारी अम्मा सड़ी वई, कीअं थी उल्टो दाव कीअं पइजी वियो। हा हा, महात्मा चवनि था ॾही खाईंदा उहे सदा सुखी रहंदा। छो? कि उनखे बुढ़ापो न ईंदो, वार उन जा अच्छा न थींदा, कुतो उन्हनि खे चक न पाईंदा, ऐं सदा सदा झंझट खां बची पवंदा। राणीअ खे राति जो निंड ई न अचे, चई कहिड़ी उल्टी ॻाल्हि कीअं थी वई, महात्मा ईअं कीअं चई छॾियो, भाई सम्झ में नथो अचे। ईअं महात्मा न कंदा, पर राजा बि कूड़ नथो ॻाल्हाए। सोची सोची आख़िर ख़्यालु आयो त जे डॉक्टर हूंदा आहिनि न, कंहिं वॾे नासूर फट खे साफ़ करण जे लाइ पहिरियों साफ़ कंदा आहिनि, पहिरियों उनजो सभु वधाईंदा आहिनि, हा न, दवा जे द्वारा, कि हिन जो कचिरो ॿाहिरि निकिरी वञे, पोइ वरी उनजी मरम पटी करे ऐं उनखे
क्लीन कंदा आहिनि, साफ़ कंदा आहिनि। काई न काई महात्माउनि बि अहिड़ी तजवीज़ कई हूंदी, कोई न कोई अहिड़ो उन्हनि जो रहस्य हूंदो। ठीकु आहे, सुभाणे तव्हां वरी वञिजो, मां तव्हां अञा फ़ाइदा ॿुधाइनि वॾईअ जा, हा न। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। राजा चई मां त पहिरियों ई सोचे वेठो आहियां, ॾहीअ जा फ़ाइदा ॿुधाइण वारा महात्मा मिलिया आहिनि, मां त रोज़ु वेंदोमांनि सत्संग में। ॿियो ॾींहुं समय खां पहिरियों ई राजा सत्संग ते पहुची विया। सत्संग हलियो, मंगलाचरण थियो, थोड़ी देर खां पोइ राजा पुछे तो साईं कल्ह तव्हां फ़ाइदा ॿुधाया ॾहीअ जा, बढ़िया। हा हा हा, उहा ॻाल्हि अधूरी रहिजी वई। कीअं साईं, उहे कीअं फ़ाइदा थींदा आहिनि? चई राजा उहो हीअं फ़ाइदा थींदा आहिनि, जेके ॾही अती खाईंदा, मां चयुमि वधीक खाईंदा त मां छा चयुमि, साईं तव्हां चयो त उहे सदा सुखी रहंदा, 4 फ़ाइदा तव्हां उन्हनि जा ॿुधाया हुया। हा हा, कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा ॿुधाया? साईं तव्हां चयव कि उन्हनि जा वार अच्छा न थींदा, कि इन करे जेके अती ॾही खाईंदा एॾो बीमार थींदा, एॾी बीमारियूं ईंदियूं, जवानीअ में ई साफ़, बुढ़ापो ईंदो ई कोन त वार अच्छा काॾो थींदा। राजा खे छिड़क लॻो, अरे बाप रे, हे त उल्टो दाव पइजी वियो। अरे साईं इहो अर्थ आहे? चई हा, मां त इहे फ़ाइदा ॿुधाया। ॿियो फ़ाइदो कहिड़ो ॿुधायो? चई साईं कुता उनखे चक न पाईंदा। हे कुता काॾो चक पाईंदा? ॾही खाई खाई एॾी रेजस थींदी, अखियुनि जी नृत घटिजी वेंदी, रोशनी घटिजी वेंदी, ॾिसण ई न ईंदो। डंडे जे सहारे हलंदा, जेके डंडो खणी हलंदा उनजे साम्हूं कुता ईंदा। जंहिंजे हथ में डंडो हूंदो, कुता त उन खां परे भॼंदा आहिनि, साम्हूं ई न ईंदा। चई मार भैंसा, हे बि नुक़सान वारी ॻाल्हि थी। चओ हरे राम। चई साईं तव्हां चयो बुढ़ापो न ईंदो, बुढ़ापो काॾो ईंदो? उनजी मृत्यु जल्दी थी वेंदी, बुढ़ापो ईंदो ई कोन, जवानीअ में जय झूलेलाल। इन करे जेके झंझट आहिनि पुटनि जा, पोटनि जा, नाठियुनि जा, सगाई शादियूं कराइण, इहे झंझटनि खां बि पार थी वेंदा, जय गोपाल थी वेंदा। राजा त किरी पिया, चई मुंहिंजी तोबा, मुंहिंजे पीउ जी तोबा, अॼु खां मां ॾही न खाईंदुमि। चओ हरे राम। महात्मा चयूं ॾही खाओ, पर हिकिड़ी नंढी कटोरी खाओ ताजी, हा खीर जी शइ आहे। वधीक अति सर्वत्र वर्जिए, अति हर चीज की खराब ही होती है, अति हर चीज की खराब ही होती है, पर अति हरि नाम की शबाब सी होती है। हिक ही शइ आहे जंहिंमें अति करे था सघो, कहिड़ी? भगवान जो नाम। 8 पहर प्रभु रहो हजूरे, 8 ही पहर उठत बैठत सोवत नाम। अरे निंड में भी नाम, होश में भी नाम, बेहोशी में भी नाम। चवंदा आहिनि पूरा पूरा ज्ञान होना, पूरा पूरा जागना, पूरा पूरा जागना होश का काम है। अब भक्ति मार्ग में पूरा पूरा बेहोश हो जाना भक्ति का काम है। भगवान जे भक्ति में खोयल हूंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण।